हितां जे कुर्ब जो अदा हिकिड़ी ॻाल्हि पई यादि पए मूंखे। हकीकत में प्रोग्राम कंदे कंदे मूंखे 35 साल थिया आहिनि ऐं क़रीब 30 सालनि खां बाक़ायदे स्टेज ते प्रोग्राम पियो कयां त घणी दफ़ा कोन भई साॻी साॻी भाॼी खाई माण्हू कक थींदो आहे, पोइ चेंज कंदा आहियूं भई आर्तवार ॾींहुं ॿाहिरीं भाॼी, ॿुधर ॾींहुं वरी अंदरी भाॼी, विस्पति ॾींहुं वरी साइड वारी भाॼी। तो चेंज जे हिसाब सां मुझे यार प्रोग्राम खोड़ करे छॾिया, प्रोग्राम बंद, हाणे नाटक था कयूं। नाटक कहिड़ो कयूं? नाटक मंडली खोली, नाटक मंडली तो खोली, पर नाटक कहिड़ो कयूं इहा हिकिड़ी टेंशन थी पई। नाटक अहिड़ो कयूं जेको सभिनी ॾिठल हुजे, ॿुधल हुजे, पढ़ियल हुजे। उहो हुई रामलीला, जो रामलीला था कयूं। गांव गांव में रामलीला थींदी आहे, सभिनी ॾिठल आहे। रामायण सभिनी पढ़ियल आहे, रामायण टीवी सीरियल भी सभिनी ॾिठल आहे, जो इहा भली आहे। रामायण रामलीला में कलाकार बि खपनि, कलाकार बि अहिड़ा खपनि जेके सभु फोकट में अचनि। मूं ऐलान कयो, अदा मूं पंहिंजी नाटक मंडी खोली आहे, जेको उन में हिसो वठणु चाहे, बहिरो वठणु चाहे, पंहिंजो नालो लिखाए 500 रुपया जमा कराए, नाले लिखाइणी। 350 कलाकार अची विया। परमानंद जा प्रोग्राम अलाए किथे किथे थींदा आहिनि, मतलब चांस मिली वञे विलायत में घुमण जो। 500 कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। 350 कलाकार अची गॾु थिया। उन मां मूं सिलेक्ट कया राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न, राजा दशरथ, रावण, हनुमान, ये सब। वो जेके वधिया उन्हनि खे वानर सेना, भोलड़ा बि त खपनि। जेके पैसा गॾु थिया उन मां पर्दा बर्दा आंदासीं, स्टेज बिस्टेज माइक वग़ैरह सॼी सेटिंग थी वई। रिहर्सल शुरू कईसीं रामलीला जी रिहर्सल। उन लाइ वॾो स्थान खपे, 350 माण्हू जिते गॾु थियनि। असांजे ॻोठ में हिकिड़ो गोधूमल गीह वारो, उनजी हवेली वॾी अथसि। रोज़ उनजे घर वञूं, रामलीला कयूं। गोधूमल हाणे सो कलाकार मूं कीअं चूंडिया, जीअं राम ठाहियमि। राम त खपे न, पहिरीं रामायण में माना राम पहिरीं, राम ठाहियमि वरी लालू मंडे खे। जॾा ॿियो को माण्हू ई कोन मिले, मंडे खे खणी ठाहे। ॻाल्हि ॿुध, हा ॿुधाए। लालू मंडे खे मूं राम ठाहियो। एक्चुअल में छा नंढे हूंदे खां हुनखे पोलियो हिकिड़ी टंग जो, पर उन मोहट आहे। टीवी सीरियल जेका रामायण ॾिठी हूंदी तव्हां में, उन में जेको अरुण गोविल जहिड़ो राम ठहियो न, बिल्कुलु ओड़ा टू कापी मोहट आहे। ऐं मुंहिंजो मूंखे कहिड़ियूं राम खां गुणियूं खणाइणियूं आहिनि यार। हा कमाठी खणी पासे में रखाईंदोसांसि, भई जेको तो ॻाल्हाइणो आहे वेही ॻाल्हाए, डायलॉग त ॻाल्हाइणा अथसि। लॻे त सही भई रावण आहे और राम आहे। इन करे मूं लालूअ खे ठाहियो राम। लक्ष्मण वरी ठाहियमि हिकिड़ो, असांजे पाड़े में हिकिड़ो आहे जग्गू दादा, थोड़ो गुस्सेबाज माण्हू आहे, सरी ज़रिए ते सोपारियूं पियो वठंदो आहे। उनखे ठाहियमि लक्ष्मण। उन करे जो लक्ष्मण गुस्सेबाज, क्रोधी, हुनखे उहो ई क्रोध अची वेंदो आहे। सुधा जग्गू दादा खे ठाहियो लक्ष्मण। सीता में ठाहियो हिकिड़ो सुरेश छोकिरो, सनड़ो, जॾो, पिंगलो, पर सुहिणो, फर्स्ट क्लास। उन अंदाज़ ई मायुनि वारा, हा लॻे भई वाकई सीता। उनखे ठाहियो सीता। रावण वरी ठाहियो काके निबंदास खे। काके निबंदास साईं, आवाज़ वॾो ऊंचो, रड़ करे त माना आड़े पाड़े वारा गॾु करे, भारी भरकम आवाज़। रावण जो खपे भारी भरकम आवाज़। उनखे ठाहियो रावण। हाणे खोटो हनुमान, जो गोधूमल गीह वारो चए मुंहिंजे पुट जज्जूअ खे हनुमान ठाहे न। मुंहिंजो छो ठाहीस न यार। पोइ तव्हां 300 कलाकार आहियो, 2 ॾींहं रामलीला कंदा, पोइ तव्हां 350 कलाकारनि जो जेतिरो न खाधो ठहंदो उहो सभु मुंहिंजे तरफ़ां फ्री। हीअ हनुमान जो भगत हो। मुंहिंजो घुराए पुट खे, पुट से ॾिसूं त सफ़ा जॾो, पिंगलो। हे मुंहिंजो गोधूमल, ही हनुमान त सघो यार, ही जॾो ही कीअं हनुमान ठहंदो।